नाज़रीन, कोट डीजी भरिसां इस्काब खाते जी मुबैना नाइली सबब ॻोठ मुहरम ख़ासखेली सिम नाले जे गंदे पाणी हेठि अची वियो आहे। सिम जो नालो केतिरनि ई हंधनि तां टुटण सबब 100 एकड़नि ते बीठल फसल पाणी हेठि अची वियो। इन वार सां रिपोर्ट करे रहियो आहे परवेज़ गोपांग। इस्कारब खाते जी नाइली सबब कोडीजी जे ॻोठ मुहरम ख़ासखेली में सिम नाली जो गंदो पाणी काहे पियो। सिम नालो केतिरनि ई जॻहनि तां टुटण जे करे 100 एकड़ ते बीठल फसल गंदे पाणी हेठि अची वियो। सिम नाले जे गंदे पाणी सबब ॻोठ में मलेरिया, बुखार, टाइफाइड सबब मुख़्तलिफ़ बीमारियूं पैदा थी वियूं आहिनि। ही ट्यूबवेल बि कोशिश करे असां ठाराईसीं, पर ही जेको सिम नालो आहे इहो तक़रीबन 50 जॻहनि सां माना जेको आहे सो भॻल आहे। हाणे जेको ट्यूबवेल हले थी त उहो पाणी वरी साॻियो ज़मीनुनि में थो अचे। हाणे इन जे करे ट्यूबवेल नथी अचे। ॿिया जेके ट्यूबवेल इन सिम नाले में हलनि था उहो सॼो पाणी हिन ॻोठ मुहरम ख़ासखेली में थो अचे। तक़रीबन 150 एकड़ ज़मीन पाणी हेठि आहे। हिन ॻोठ में को बि सरकारी मुलाज़िम न आहे। सभिनी जो गुज़रान इन ज़मीन ते आहे। ही ग़रीब मिसकीन माण्हू आहिनि। महिरबानी करे ही पाणी कढी ॾियनि। असांजे कारण वॾी मुसीबत थी। असांजा फसल तबाह थी विया आहिनि, ज़मीनूं तबाह थी वियूं आहिनि। नाली जो पाणी ऐं टोटली जेके बि नालियुनि जा पाणी सिधो असां वटि हिते जमा पिया था थियनि। सिम नालो ही वहे ई कोन थो, हिनजी खाटी कोन्हे का। ही असांजे सॼो हे ॾिसो मुल्क सॼो असांजो पाणी आहे, न असांजो ट्यूबवेल थो हले। हे मच्छर असांखे हिननि मच्छरनि पटे खाई मलेरिया असांजा माण्हू चाकुना आहिनि। 100 एकड़ ज़मीनूं, इहे बाग़, इहे मुल्क असांजा तबाह लॻा पिया आहिनि। असां साईं मुराद अली शाह खे था चऊं त बाबा असांजो को तदारुक कयो वञे। ॿार बच्चा असां एॾा परेशान हूं जो पीअण जो पाणी मेलनि खां भरण था वञूं। ट्यूबवेल जी हालत, नाली हुतां भॻी पिया हुतां भॻी पिया। तक़रीबन साल ॾेढ थी वियो आहे, हले ई कोन थो। जंहिं ऑफिसर खे जो चओ त बसि को तदारुक ई कोन्हे। वोट वठी ही हलिया था वञनि। उन्हनि जिन खे वोट था ॾियूं पीपुल्स पार्टी वारनि खे, उन्हनि ॾे वञूं था, उहे बि चवनि था पाण ॼाणो थिएव न थिएव। मच्छर जो आज़ार थी वियो आहे। इहो पाणी आहे, उहो पाणी असांखे मच्छरनि आज़ार करे छॾियो आहे। न सुम्ही था सघूं, न उथी वेही था सघूं। असांजा ॿार बीमारियुनि में मुब्तला आहिनि। मलेरिया आहे। स्कूल अचण खां इनकार था कनि। असां मजबूर आहियूं। असांजे ॻोठ खे सिम निकिती आहे, चौधारी खोड़े वई आहे ऐं पाणी एतिरो गंदो आहे जो मच्छरनि जो वसकारो रुॻो। सुम्हण त दूर जी ॻाल्हि आहे ऐं 2 मिंट रुॻो मानी खाई नथा सघूं। ॻोठाणनि एहतजाज कंदे चयो आहे त नालो आहे हंधा हंधा टुटी पियो आहे। उन जेको गंदो पाणी आहे असांजे ॻोठ में अची वियो आहे। असांजी जेका ज़मीन आहे उहा बि कलाल्टी थी वई आहे ऐं पाणी जो पीअण जो बि बहिरान थी वियो आहे ऐं मच्छरनि जो बि आज़ार वधी वियो आहे। उन्हनि इंतिज़ामिया खे अपील कई आहे त नाले जो जेको आहे मरमती कमु करायो वञे ऐं गंदो पाणी जेको आहे उनखे निकाली ॾिनो वञे, जीअं असां सुख ऐं चैन सां पंहिंजी ज़िंदगी गुज़ारे सघूं। कैमरामैन टीम सां गॾु परवेज़ गोपांग, आवाज़ TV, कोट डीजी।